अस्सलामुअलैकुम एवरीवन की आयो ता सब उम्मीद कयां थी तो बिल्कुल ठीक ठाक हुंदा खुशबाश हुंदा पंजन सा गड हुंदा पंजन प्यारन सा स्पेशली पंजे घर वारन सा सो जिथे भी जो खुश जो आबाद जो मुझे प्यार मोहब्बत दुआऊं हमेशा तहां सा गड हुंदवन अजो के प्रोग्राम सुर संगीत में तहां के चऊं ता भलीकार जी तो तहां सभिन के खबर है त असन प्रोग्राम जो फॉर्मेट चाहे असन प्रोग्राम में हुंदन हर रोज एकड़ो नव प्रोग्राम कंदायो नवा मेहमान असा सा गड हुंदन बल्कि असन सिंध जा असासा असा सा गड मौजूद हुंदन सुरीला रागी असा सा गड मौजूद हुंदन जेके असा पंजे प्रोग्राम में घुराए कुछ उन्हन का गाना बुधंदा आहियूं छो जो ता सभिन के त खबर ही हुंदी तो मौसीकी रूह जी ग़िज़ा है ऐं असां कोशिश कंदा आहियूं त पंहिंजे प्रोग्राम जे थ्रू तव्हां सां उहे 2 कलाक असां स्पेंड कयूं जेके हिकिड़ा स्पेशल हुजनि हिकिड़ा गोल्डन टाइम हुजे तव्हांजो उन में कोशिश कंदा आहियूं अहिड़ा सॉन्ग्स प्ले कयूं जेके अक्सर तव्हां ॿुधंदा आहियो अक्सर जेॾी महिल तव्हां ट्रैवलिंग था कयो या कंहिं सुठे मूड में आहियो त तव्हां सॉन्ग्स डेफिनेटली ॿुधंदा हूंदा त असां चाहींदा आहियूं त उन्हनि महिमाननि खे उन्हनि सिंगर्स खे पंहिंजे प्रोग्राम में घुरायूं उन्हनि खां पुछूं उन्हनि जी ज़िंदगी जी कहानी छो जो हर इंसान जे पोयां हर हिकिड़े सक्सेसफुल पर्सन जे पोयां का न का स्टोरी हूंदी आहे का न का स्ट्रगल हूंदी आहे छो जो इंसान जेको बि कमु करे थो कहिड़ो बि प्रोफेशन चूज़ करे थो पंहिंजी ज़िंदगी में त हुन जे पोयां हिकिड़ो वॾो स्टोरी हूंदी आहे हिकिड़ी वॾी स्ट्रगल हूंदी आहे त असां उन्हनि खे घुराए उन्हनि खां ई पुछंदा आहियूं त तव्हां कीअं कयो छो जो माण्हू जेके ॾिसंदा आहिनि ॿुधंदा आहिनि उन्हनि खे त लॻंदो आहे त यार इलाही कलरफुल लाइफ आहे ऐं इलाही इंजॉयमेंट वारी लाइफ आहे पर इन लाइफ जे इन मक़ाम ते पहुचण जे पोयां केतिरी स्ट्रगल आहे केतिरी महिनत आहे केतिरनि माण्हुनि जूं इन्हनि में सम्झो त हिकिड़ो वक़्तु ॾिनल आहे उन्हनि जो पंहिंजो सो उहो उन्हनि खां असां पुछंदा आहियूं सो मां घणो टाइम वेस्ट न कंदसि तव्हांखे त सॼो ख़बर आहे प्रोग्राम्स तव्हां असांजा प्रीवियस ॾिठा आहिनि त छा असांजे प्रोग्राम जो कॉन्सेप्ट हूंदो आहे अॼोके प्रोग्राम में असां सां गॾु तमामु सुठा रागी वेठा आहिनि तमामु सुठा सिंगर जंहिंजा तव्हां अक्सर गाना ॿुधिया हूंदा ऐं तव्हांजे जेको बि तव्हांजो इवेंट थिए थो को बि तव्हांजी अहिड़ो प्रोग्राम घर में थिए थो त तव्हां डेफिनेटली उन्हनि खे यादि कंदा आहियो पंहिंजी महफ़िलुनि में उन्हनि खे घुराईंदा आहियो ऐं पंहिंजी महफ़िल में 4 चंड हणंदा आहियो सो अॼु असां बि ईअं ई कयो आहे असां पंहिंजी महफ़िल में असां पंहिंजे प्रोग्राम खे अञा हिकिड़ो सुठो ऐं स्पेशल फील ॾियारियो आहे तमामु सुठा सिंगर असां सां गॾु वेठा आहिनि खुबदार सखीराणी अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम कीअं आहियो तव्हां ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा लख एहसान प्रोग्राम में तव्हांखे भलीकार था चऊं महिरबानी अवां जी ऐं पूरी KTN जे सथ जी स्पेशली जिन प्रोग्राम जो जेको डायरेक्टर आया दा सुधीर मिराली साहब वॾी महिरबानी उन्हनि जी थैंक यू सो मच थैंक्स अ लॉट तव्हां बि आया असांजे प्रोग्राम में पंहिंजो कीमती वक़्तु तव्हां कढियो ऐं तव्हां बेसिकली दादू खां हिते आया आहियो असांजे प्रोग्राम जे लाइ सो असांजे लाइ इलाही ऑनर जी ॻाल्हि आहे तव्हां पंहिंजो टाइम असांखे ॾिनो सो असां अॼोके प्रोग्राम में तव्हां खां सॉन्ग्स त ॿुधंदासीं इहो त तव्हांजो सम्झो हिकिड़ो हिसो आहे ज़िंदगी जो हिकिड़ो पार्ट ऑफ लाइफ आहे पर असां तव्हां खां कुझु कचहरियूं अहिड़ियूं कंदासीं जेके तव्हांजे चाहींदड़नि खे शायदि ख़बर न हुजे त तव्हां पंहिंजो स्टार्ट कीअं वरितो कीअं तव्हां महिनत कई ऐं कीअं अॼु हिन मक़ाम ते तव्हां पहुता छो माण्हुनि जे दिलनि में तव्हां राज था कयो सो उहे सभु शयूं बि असां तव्हां सां गॾु ॻाल्हाईंदा सभिनि खां पहिरियां त असांखे ॿुधायो तव्हां पंहिंजे करियर जी ऐं पंहिंजे प्रोफेशन जी स्टार्ट कॾहिं खां वरिती ऐं पंहिंजे करियर जी पंहिंजे प्रोफेशन जी जेका स्टार्ट वरिती उहा तक़रीबन 8 खां 9 साल मुंहिंजी उमिरि हुई अच्छा जॾहिं मां हिन फील्ड में पेर पातो अच्छा ऐं बचपन खां शौक़ु हूंदो ऐं असांखे त ही मौसीक़ी ॼण हिकिड़ो विरसे में मिलियल आहे हा बिल्कुलु मुंहिंजो वालिद साहब उस्ताद मोहतरम गुलाम शबीर सखीराणी अच्छा अच्छा उहे तमामु सुठा आर्टिस्ट फनकार आहिनि हा उन खां अलावा मुंहिंजो नंढो ब्रादर एहसन अली सखीराणी हा माशाल्लाह ऐं उस्ताद मंज़ूर सखीराणी साहब असांजो मोहसिन आहे असांजो सरवाण आहे असांजो अॻवान आहे वाह उन्हनि खे ॾिसी करे उन्हनि मां इंस्पायर थी करे हिन फील्ड में असां पेर पातोसीं तक़रीबन 8-9 साल जी उमिरि में अच्छा माशाल्लाह ज़बरदस्त हा उहो ई तव्हां चओ था न तव्हांखे विरासत में इहा शइ मिली आहे सो तव्हांजे विरासत में इहा शइ हुई त नेचुरली तव्हांखे बि आवाज़ मिली कुदरती तव्हांखे मिली ऐं शौक़ु बि तव्हांखे हुयो ऐं माशाल्लाह चओ था त मतिलबु सफ़ा घटि एज में तव्हां इहा शइ स्टार्ट कई अच्छा सिखिया बि तव्हां पंहिंजे वालिद साहब खां ई वरिती जी बिल्कुलु बुनियादी तौर ते जॾहिं स्टार्टिंग मां वरिती त ऐं ख़ुशनसीब आहियां मूंखे होम टीचर पंहिंजो वालिद जी सूरत में मिलियो अच्छा ऐं उन खां तमामु घणो मूं मौसीक़ी जे हवाले सां सिखियो अच्छा उन खां पोइ मूं उस्ताद अब्दुल गफ़ूर सुमरो साहब जिन खां बि गानो ॿधायो अच्छा ऐं उस्ताद मंज़ूर सखीराणी साहब जिन खे बि फॉलो कयूं था अच्छा अच्छा कोशिशि कयूं पिया त अच्छा इहो गाने ॿधाइण वारी ॻाल्हि ते जे अचूं इहो छा हूंदो आहे मतिलबु जेॾी महिल तव्हां उन्हनि खां सिखिया वठी छॾंदा आहियो कंप्लीट जॾहिं तव्हां मतिलबु एज़ अ प्रोफेशनल सिंगर थी वेंदा आहियो पोइ फाइनली तव्हांखे गानो ॿधंदा आहिनि या स्टार्ट में ॿधी छॾंदा आहिनि स्टार्टिंग में छो जो कंहिं बि शइ जी जेका इब्तिदा हूंदी आहे असांजे फ़न जी इब्तिदा बि हितां थींदी आहे त हर ॾिसो हिकिड़ो नंढो ॿारु आहे उनखे असां जॾहिं स्कूल एजुकेशन
ॾियारींदा आहियूं, तालीम ॾियारींदा आहियूं, त सभ खां पहिरियां असां हुनखे कंहिं बि अकेडमी में स्कूल में छॾींदा आहियूं। बिल्कुलु बिल्कुलु। त हीअ बि ईअं ई सिलसिलो आहे त मुख़्तलिफ़ अकेडमीज़ आहिनि, हाँ हाँ हाँ। जीअं उस्ताद अब्दुल गफ़ूर सुमरो साहिब जिन जी अकेडमी आहे, उस्ताद मंज़ूर अली ख़ान अकेडमी अच्छा, खतपुर मीरस में। हाँ हाँ हाँ। त उस्ताद जिन खां स्टार्टिंग में ई पहिरियां गानो ॿधाइबो आहे, अच्छा। ॼण हिकिड़ो माण्हू कंहिं स्कूल में एडमिशन वरिती सिखण जे लाइ। माशाल्लाह माशाल्लाह। सो तव्हां काफ़ी नंढी एज खां ये शइ स्टार्ट कई ऐं फैमिली जो तव्हांखे फुल सपोर्ट हुयो, अल्हम्दुलिल्लाह। ऐं ख़ानदानी सम्झो तव्हांजो इहो कमु हलंदो थो अचे, त तव्हांखे का मुश्किल पेश न आई हूंदी, छो जो इहो कमु अहिड़ो आहे जंहिंमें हर को राज़ी न थींदो आहे। जी हाँ। ही छो जो तव्हांजो पोयां ई इहो सॼो बैकग्राउंड रहियो आहे, त तव्हांजे लाइ इन शइ में एटलीस्ट आसानी थी हूंदी बिल्कुलु तव्हांजी। बिल्कुलु। अच्छा, त तव्हां सिखिया वठंदा रहिया आराम आराम सां। प्रोफेशनली तव्हांजो पहिरियों गानो कॾहिं रिलीज़ थियो, कहिड़ी एज में थियो? प्रोफेशनली जेको मुंहिंजो पहिरियों गानो रिलीज़ थियो उहो तक़रीबन इहा ई साॻी एज आहे, 8 खां 9 साल। हाँ कंहिं सिंधी मीडिया जो चैनल हुयो, अच्छा, उन दौर में इहे जॾहिं स्टार्टिंग हुई त सिंधी चैनल्स जी तमामु घणी हिकिड़ो माना माण्हुनि में हिकिड़ो चाह हुई, अट्रैक्शन हुई। हाँ हाँ। ऐं उन दौर में मुंहिंजो हिकिड़ो तमामु ख़ूबसूरत गानो आयो KTN ते। अच्छा माशाल्लाह। हा, उन जो जेको डायरेक्टर साहिबा हुई ज़िले-हुमा साहिबा। अच्छा अच्छा अच्छा। हा, उन्हनि खे डायरेक्शन ॾिनी ऐं उस्ताद अज़हर हुसैन साहिब जिन जी मौसीक़ी में हाँ। ऐं मसरूर पनाही साहिब जिन जी शाइरी हुई। अच्छा अच्छा। हा, इब्तिदा में मुंहिंजो 8 खां 9 साल जी एज में KTN ते मुंहिंजो गानो आहे। वाह वाह माशाल्लाह, सफ़ा नंढी एज में तव्हां कयो आहे स्टार्ट, ऐं हीअ त तमामु सुठी ॻाल्हि जी आहे। हा, उन गाने इलाही सारा अवार्ड बि खयां। अच्छा अच्छा, तव्हांजो फर्स्ट एल्बम ई माना ईअं सुपर हिट वियो? अल्हम्दुलिल्लाह। अरे वाह माशाल्लाह। कीअं लॻो तव्हांखे? एक्सपेक्टेड हुयो, तव्हांखे उमेद हुई त हीअ मुंहिंजो पहिरियों एल्बम आहे, हिनखे एतिरी पज़ीराई मिलंदी, या पोइ थोरा कंफ्यूज़ हुया? उन वक़्त में हाणे 8-9 साल जे ॿार खे त अहिड़े क़िस्म जी का न हूंदी। अच्छा अच्छा, तव्हांजे अंदरि कोई एक्साइटमेंट बि न हुई? अहिड़ी का सम्झ न हुई, बसि इहो हुयो त शौक़ु हुयो ऐं ॻायां थो ऐं प्लेटफॉर्म मिलियो। अच्छा। हा, त हिकिड़ो उन उमिरि जे हिसाब सां जेका उहा ख़ुशी हुई, हाँ हाँ, उहा हिकिड़ी डिफरेंट हुई। ज़बरदस्त। अच्छा, जीअं त तव्हां पंहिंजे वालिद साहब खां बि सिखियो, हिकिड़ो हूंदो आहे न असां किथे वञूं था का शइ सिखण जे लाइ, त उतां असांखे थोरो प्यार बि मिलंदो आहे ऐं थोरो दड़को दाबो बि मिलंदो आहे। त वालिद साहब सां गॾु बि तव्हांखे अहिड़ो कुझु फेस करिणो पियो, या पोइ हू वालिद साहब हुया त इलाही प्यार सां तव्हांखे सम्झाइनि पिया? न, वालिद साहब वारो जेको प्यार ऐं हिकिड़ो अलॻि शइ हुई, उहा हिकिड़ी अलॻि शइ। हा, पर उन सां गॾोगॾु मुंहिंजा उस्ताद बि हुया, त उन्हनि बाक़ाइदे सख़्तियूं बि असांखे ॾेखारियूं, जीअं उस्ताद ॾेखारींदा आहिनि। वालिद खां हटी करे उस्ताद थी ॾेखारियो। अच्छा। ऐं अॻे ज़माने में जॾहिं प्राइमरी जे दौर में ॿार उस्तादनि जे, बल्कि असां ख़ुदि उस्तादनि जे हथां असां स्टिक्स खाधियूं, बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु, मारूं खाधियूं। ऐं अॼुकल्ह त जेका न्यू जनरेशन आहे, दौर चेंज थी वियो आहे, त उन दौर में ईअं सम्झो त मुंहिंजे बाबा साहिबु हिकिड़ो वालिद जो किरदारु बिल्कुलु अदा कयो, पर उन सां गॾोगॾु उस्ताद जो ऐं सख़्तु उस्ताद जो बि कंहिं जाइ ते प्यारु ॾिनो त कंहिं जाइ ते सख़्ती ॾेखारी। ऐं अॼु उन जंहिं मां स्टेज ते आहियां, त इहे उन उमिरि जे हिसाब सां बाबा जे बदौलत। हा, छो जो ॾिसो न, ही हिकिड़ी उन्हनि जे मथां ज़िम्मेदारी हुई, जेका शइ उन्हनि पाण पंहिंजो हिकिड़ो प्रोफेशनल सिंगिंग में अगरि हू खणी विया, हाणे हू तव्हांखे बि उते ई पिया आणनि, त इहो उन्हनि जे लाइ सम्झो हिकिड़ो चैलेंजिंग टाइम हुयो, त हाणे मुंहिंजो पुटु थो अचे, हाणे हू हुन फील्ड में थो अचे, त मूं वांगुरु हुन शइ खे कैरी करे सघे थो या नथो करे सघे, छो जो तव्हांजे पोयां उन्हनि जो नाव हुयो, त उन्हनि जे लाइ इहा शइ बिल्कुलु चैलेंजिंग हूंदी। हिकिड़े हंधा पुटु, ॿिए हंधा वरी उन्हनि खे सेखारणु बि, त डिफिकल्ट त ज़रूरु रहियो हूंदो उन्हनि जे लाइ। अच्छा, तव्हां सां कचहरी कंदासीं, मां चाहींदसि त प्रोग्राम जो स्टार्ट आहे, तव्हां जेको असां गीत स्टार्टिंग में ऐड करे छॾियो पंहिंजे प्रोग्राम में, छा था ॿुधायो पहिरियों गानो? पहिरियों गानो ऐं जॾहिं सेट ते अचां पियो त अदा सुधीर मीराली जेको हिन प्रोग्राम जो डायरेक्टर आहे, उन कॉल कई दफ़ा पहिरियां मुंहिंजी फरमाइश, ऐं हीउ गानो बि मां 8 साल 9 साल जी उमिरि में कंहिं सिंधी मीडिया जे चैनल ते कयो हुयो। मरहूम साईं मनवर शाह साहब ऐं सुधीर मीराली साहब जन उनखे उन दौर में डायरेक्शन ॾिनी हुई। दिलि पकी वए करे यार जानी, अरे वाह, आओ जल्दी या मोकिल निशानी। छा ॻाल्हि आहे, पोइ भला ठीकु आहे, स्टार्ट था कयूं। साईं ताबिश बुखारी जी ख़ूबसूरत शाइरी।
दिल बेकदरी तेजा कातिल अखियां बेकदरा सर फाड़ घटा दस कौन देवन तेरे गोठ दियां गलियां बेकदरा अखियां नाल चुमा तब चुमण न देवन तेरे पैर दियां तलियां बेकदरा हिक गाल होवे उस्ताद अखां तेजा हड़ई गालियां बेकदरियां दिल पक्की वै दिल पक्की वै करे यार जानी आओ जल्दी या मोकिल निशानी आओ जल्दी या मोकिल निशानी दिल पक्की मैं करे यार जानी आओ जल्दी या मोकिल निशानी आओ जल्दी या मोकिल निशानी वारवी जी सुकाई थी कारा आशिकन में विझी थी लाबारा वारवी जी सुकाई थी कारा आशिकन में विझी थी लाबारा चंद्रई तारा बहवा कन था चंद्रई तारा बहवा कन था ऋषि तुझी ही जो भन जवानी ऋषि तुझी ही जो भन जवानी दिल पकी मैं करे यार जानी मात नंढपिण खां तुझो दीवानो तो सां गुज़रियो केॾो ज़मानो मात नंढपिण खां तुझो दीवानो तो सां गुज़रियो केॾो ज़मानो निंद्र नेणन मां वई मोकिलाए निंद्र नेणन मां वई मोकिलाए मोट मिठड़ा कयो मेहरबानी मोट मिठड़ा कयो मेहरबानी दिल पकी मैं करे यार जानी तुझा मेहंदिया रता हथ गुलाबी नेण तुझा कचल बिन शराबी तुझा मेहंदिया रता हथ गुलाबी नेण तुझा कचल बिन शराबी तुझे गलड़न जी गाढ़ाण ते मन तुझे गलड़न जी गाढ़ाण ते मन दिल ही ताबिश जी थी पई दीवानी
दिल ही ताबिश जी थी पई दीवानी दिल पकी वए करे यार जाने आओ जल्दी या मोकिल निशाने 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 वाह 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 ज़बरदस्त माशाल्लाह छा अंदाज़ आहे तव्हांजो महिरबानी मतलब ज़बरदस्त बहितरीन तमामु सुठो तव्हां ॻायो माशाल्लाह अच्छा माशाल्लाह तव्हां चयो जीअं त तव्हांजो फर्स्ट एल्बम जेको हुयो इलाही नंढी एज में रिलीज़ थी वियो हुयो जी। ठीकु आहे ऐं उन महिल तव्हांखे मतिलबु एॾो हुन में हू कोन हुयो त मुंहिंजो एल्बम रिलीज़ थियो आहे हीअं ठीकु आहे उन खां पोइ जॾहिं तव्हां वॾा थिया डेफिनेटली तव्हां शोज़ कया हूंदा स्टेज जी, शोज़ जी। वग़ैरह कया हूंदा बिल्कुलु। फर्स्ट तव्हांजो जेको स्टेज शो हुयो उहो केतिरी एज में थियो हुयो जेको फर्स्ट मुंहिंजो शो हुयो नंढी लेवल ते गैदरिंग्स ईअं बाबा वारा जॾहिं इवेंट्स में वेंदा हुआ अच्छा त पोइ बाबा सां गॾु आउं वेंदो हुउसि हुते परफॉर्म कंदो हुउमि अच्छा अच्छा पर जेको नंढी उमिरि में तमामु वॾो हिकिड़ो इवेंट हो हा हा हिकिड़ो तमामु जेको वॾो चैलेंज हो मुंहिंजे लाइ जी जी उहो कलंदर शहबाज़ जे मेले जी स्टेज हुई अरे वाह ऐं इन उमिरि में अॼु बि यूट्यूब ते तव्हां सर्च कंदव त इन उमिरि जा मुंहिंजा वीडियोस पिया आहिनि अच्छा अच्छा जेको मूं कलंदर शहबाज़ जी नगरी में अच्छा उन शहबाज़ जी स्टेज ते परफॉर्म कयो उहो मुंहिंजे लाइ तमामु वॾो चैलेंज हो चैलेंज ऐं तमामु घणो माण्हुनि मूंखे प्यारु ॾिनो हा। एप्रिशिएट कयो तव्हांजो अंदाज़ ई अहिड़ो आहे न माशाल्लाह छो जो हिकु त एतिरा ई नंढी एज में तव्हां स्टार्ट वरितो आहे ऐं उथण सां इहो तव्हांजो हिकिड़ी महिनत तव्हांजी लगन हुई जेको तव्हांखे एॾी वॾी हिकिड़ी मंच मिली हुई अल्हम्दुलिल्लाह ऐं उहो तव्हांजे लाइ वाक़ई चैलेंजिंग हूंदो बिल्कुलु। पोइ छा तव्हांखे उतां फीडबैक आयो सुठो तमामु positive? सुठो उन खां पोइ एप्रिशिएट कयो माण्हुनि पसंदि कयो मुख़्तलिफ़ पोइ उन्हनि पंहिंजे इवेंट्स में घुराइणु शुरू कयो जेके शादी वग़ैरह जा इवेंट्स अच्छा थींदा आहिनि कंपनीज़ जा पोइ आहिस्ता आहिस्ता इन फ़न खे पंहिंजो कंटिन्यूसली कंदा आहिया कंटिन्यू कंदा रहिया हूअं तव्हां लाइव शोज़ बि कयो था स्टेज शोज़ बि कयो था अॼु तव्हां असांजे प्रोग्राम में बि आयो ऐं हिकिड़ो जेको मेन स्टार्टिंग हूंदो आहे उहो तव्हांजो हूंदो आहे हुनजी एल्बम जी रिकॉर्डिंग करणु हूंदो जी आहे हा। ठीकु आहे जेके तव्हां स्टूडियोज़ में कंदा आहियो जी, बिल्कुलु। वधीक कन्वीनियंट तव्हांखे छा लॻंदो आहे स्टूडियोज़ में रिकॉर्डिंग करणु इंजॉय तव्हां हुते कंदा आहियो या पोइ तव्हां जॾहिं लाइव शोज़ थींदा आहिनि असांजा उते क्राउड ईंदो आहे माण्हू हूंदा आहिनि उते वधीक तव्हांखे कंफर्टेबल लॻंदो आहे ॾिसो ॿई हिकिड़ा पहलू आहिनि हा जेको रिकॉर्डिंग जो मरहलो आहे उहो बि तमामु बहितरीनु आहे उन में आसानी इहा असांखे हूंदी आहे हा त असां को ब्रेक वठी सघूं था अच्छा या को गीत रिकॉर्ड कयो उन में रीट्रैक वठी सघूं था रीटेक वठी त सघो था। असांजी हिकिड़ी पंहिंजी मर्ज़ी हूंदी आहे मर्ज़ी उते ईज़ी फील कंदा आहियूं पर जेका हिकिड़ो महफ़िल आहे हा उहो हिकिड़ो अलॻि प्लेटफॉर्म हा। आहे उते असांखे परफेक्टली हिकिड़ो परफॉर्म करिणो हूंदो आहे ज़िम्मेदारी हूंदी आहे ज़िम्मेदारी सां ऑडियंस वेठी हूंदी आहे हा। उन में मुख़्तलिफ़ क़िस्म जा माण्हू आहिनि हर कंहिं माण्हू जी पंहिंजी पसंदि हूंदी आहे पसंदि त उन कोशिशि कंदा आहियूं त जंहिं बि प्रोग्राम में वञूं मुख़्तलिफ़ फरमाइशिस ईंदियूं आहिनि त उहे असां पूरियूं कयूं पूरियूं कंदा त ॿिन्ही शयुनि जो हिकिड़ो पंहिंजो मज़ो आहे पंहिंजो मज़ो आहे अच्छा मतिलबु हुन में बि उन साइड ते बि तव्हां इंजॉय कंदा आहियो पंहिंजे बिल्कुलु, रिकॉर्डिंग वारी में बिल्कुलु बि enjoy छो जो वाकई उते तव्हां बिल्कुलु तव्हांजी मर्ज़ी आहे तव्हां जेॾी महिल बि रीटेक वठी सघो था जेॾी महिल उते बिल्कुलु। चांस कोन हूंदो आहे उते चांस कोन हूंदो Chance कोन आहे एक्चुअल छा आहे ॾिसो न हिकिड़ो दुनिया चेंज थी वई आहे ज़मानो चेंज थी वियो आहे डिजिटलाइज़ थी वई आहे हा कंप्यूटर्स वग़ैरह अॼुकल्ह जेके रिकॉर्डिंग्स छा तमामु घणियूं आसानियूं फ़नकारनि जे लाइ हा हा अची वियूं आहिनि ऐं उहो हिकिड़ो ज़मानो हूंदो हो जॾहिं PTV जो दौरु हुयो हा। ऐं जेको आहे सो रेडियो जो रेडियो जो त उते रिटेक न हूंदो हो ऐं उते वॾो चैलेंज हूंदो हो Challenge। एक्चुअल जेको चैलेंज हो उन ज़माने में हुयो उन ज़माने में। त उते रिट्रैक न हूंदो हो वन गो में तव्हांखे पूरो परफॉर्म करिणो आहे वाह वाह त इहा वॾी ॻाल्हि आहे त अल्हम्दुलिल्लाह काफ़ी सारा अहिड़ा असां इवेंट्स कया जिन में बाक़ाइदे चैलेंज हो हाणे स्टूडियो में त असांखे आसानी आहे आसानी आहे असां रिट्रैक वठी सघूं था वठी इज़ीली सघो था, हा। पर जेको एक्चुअल माण्हू लाइव परफॉर्म करे थो हा हा उहो उन जो मज़ो बि पंहिंजो आहे ऐं उहो हिकिड़ो डिफिकल्ट आहे डिफिकल्ट बि हूंदो आहे चैलेंजिंग हूंदो आहे बिल्कुल्ह अच्छा अगरि तव्हांजे एल्बम्स जी ॻाल्हि ते था अचूं हिकिड़े एल्बम में तव्हां मैक्सिमम केतिरो टाइम वठंदा आहियो उनखे रेडी करण में ॾींहं लॻंदा आहिनि या कुझु आवर्स लॻंदा आहिनि या वीक्स लॻंदा आहिनि न वीक्स लॻंदा आहिनि वीक्स लॻंदा जी वीक्स हा, लॻी वेंदा आहिनि बिल्कुलु वीक्स लॻंदा आहिनि पोइ इन करे जो सभ खां पहिरियां सिलेक्शन कंदा आहियूं असां अच्छा त जेको आहे सो असां ॻायूं था परफॉर्म कयूं था त जेको शाइर आहे या मुख़्तलिफ़ जेके शाइर हज़रात आहिनि हा उनजी शाइरी खे ॾिसी करे पहिरियों त असां शाइरी फाइनलाइज़ कंदा आहियूं अच्छा त हीअ शाइरी हाणे ॻाइण जहिड़ी आहे ठीकु उन खां बाद में उनखे असां कंहिं कंपोज़र जे हवाले कंदा आहियूं या मां त पाण ई कंपोज़ कंदो आहियां या मुंहिंजो वालिद तमामु सुठो कंपोज़र आहे अच्छा माशाल्लाह त उनखे वरी इहो हिकिड़ो अलॻि पैटर्न आहे अच्छा हा धुन खे कंपोज़ करणु उनखे हिकिड़ो जीअं चवंदा आहिनि त शाइर हिकिड़ो
शायरी या गज़ल को गीत लिखी करे हिकिड़ो ढांचो ठाहे थो। अच्छा हाँ उन ढांचे में रूह जेको पवे तव्हां विझो था। थो उहो फनकार विझे थो, कंपोज़र विझे थो, जॾहिं उहो कंपोज़ थिए थो कंपोज़ ऐं उहो हिकिड़े गीत ऐं कलाम जी शकिल में अचे थो। अच्छा उन खां बाद में ऑडियो रिकॉर्डिंग जो सिलसिलो शुरू थींदो आहे। रिकॉर्डिंग जो हाँ जी हा, ॿियो इहो मरहलो आहे। ठीक ऑडियो रिकॉर्डिंग खां बाद में हाँ वरी Edit। उन जी वोकल हाँ ऐं म्यूज़िक मिक्स थींदो आहे। अच्छा अच्छा बाद में वरी उन जो वीडियो शूट जो मरहलो ईंदो आहे। अच्छा 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 उन खां बाद में वीडियो शूट खां पोइ उहो एडिट ते वेंदो आहे। एडिट ते उन खां बाद में उहो असांखे कंप्लीट थी मतलब मिलंदो ॾिसो आहे। केॾो माना हिकिड़ो प्रोसीजर आहे प्रॉपर। Procedure आहे, बिल्कुलु। माण्हू सॉन्ग ॿुधंदा आहिनि चवंदा आहिनि बस हाणे ठीकु आहे ॾिसो करे 5 वियो। मिंट जो गानो आहे 5 मिंटनि जो पर गानो उन जे बैक में केॾी स्ट्रगल केतिरी स्ट्रगल आहे, जाम आहे बिल्कुलु ऐं हिकिड़ी केॾियूं कोशिशूं हुन, कोशिशूं महिनतूं आहिनि अलाए ऐं घणनि माण्हुनि मुख़्तलिफ़ जूं। माण्हुनि जूं। हा क्रेडिट सभ खां घणो फनकार खे थो फनकार ते मिले थो, पर हाँ। उन सां गॾोगॾु शाइर आहे, उन सां गॾु कंपोज़र आहे, उन सां गॾु म्यूज़िक डायरेक्टर आहे जेको म्यूज़िक बणाए थो। बिल्कुलु उन खां सम्झो बाद में सभिनि जी हिकिड़ी इक्वल महिनत आहे। बिल्कुलु ईअं ईअं न आहे आहे। त सॼी महिनत सिर्फ़ु हिकिड़ो फनकार करे न, थो। ईअं न आहे। उनखे जेसीं ताईं हिकिड़ी सुठी शइ न मिलंदी तेसीं ताईं उहो बि उन में कोन करे बिल्कुलु सघंदो, ईअं फिट आहे। कोन अची बिल्कुलु सघंदो। ईअं आहे। सो बिल्कुलु इहा तव्हांजी ॻाल्हि ज़बरदस्त आहे। तव्हां सां कचहरी कंटिन्यू कंदासीं। व्यूअर्स हींअर टाइम थी वियो आहे प्रोग्राम में हिकिड़ी शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, त मोटो था ब्रेक खां पोइ। तेरी सिकई में सीने विच जिवें रहल विच कुरान होवे, बिन जानी में को जग लगदा जिवें महशर दा मैदान होवे। दिल लुछ दिए उस्ताद बुखारी तेरे आमण दा ऐलान होए। अनवर कमरानी साहब जन जो तमाम खूबसूरत कलाम ऐं मुझे महबूब उस्ताद मंजूर सखीरानी जो कलाम। कौन बचसा दर्द तेरे विच रो रो दम देसा है। कौन बचसा दर्द तेरे विच रो रो दम देसा है। आपे सुन सी आपे सुन सी आपे सुन सी दिल टुट पोसी हिक दी मरवे सा है। कौन बचसा तूब में कन्नू दिल चा गई बाह जिगर विच लाग्योई। दुश्मन दोस्त खिला ग्योई। तूब में कन्नू दिल चा ग्योई बाह जिगर विच लाग्योई। दुश्मन दोस्त खिला ग्योई। कौन बचसा दर्द तेरे विच रो रो मरवे सा है। कौन बचसा
जेको तेरी ख़बर सुना वञे जेका दौलत खपे साचा वञे दिल रोंदी को परचा वञे जेको तेरी ख़बर सुना वञे जेका दौलत खपे साचा वञे दिल रोंदी को परचा वञे अपै सुनसी दिल टुट पोसी एक दी मरवे सां ऐ कौन बचसां दर्द तेरे विच रो रो मरवे सां ऐ कौन बचसां कंबरानी बीमार पे रोंदा ज़ारो ज़ार पे तेकू याद करेंदा पे ओ कंबरानी बीमार पे रोंदा ज़ारो ज़ार पे तेकू याद करेंदा पे ओ कौन बचसां दर्द तेरे विच रो रो दम देसां ऐ अपै सुनसी अपै सुनसी अपै सुनसी दिल टुट पोसी एक दी मरवे सां है कौन बचसां वाह 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 ज़बरदस्त माशाल्लाह तमामु सुठो गानो अंदाज़ ऐं लैंग्वेज जीअं त सवेर तव्हांखे ॿुधाई त असां हूअं त मदर टंग मुंहिंजी सिंधी आहे पर घर में असां सिराइकी ॻाल्हाईंदा आहियूं सो मूंखे त बिल्कुलु वर्ड टू वर्ड सम्झ आयो सॼो गानो सिराइकी में अच्छा सिराइकी में तव्हां हूअं बि एल्बम्स कुझु रिलीज़ कया आहिनि पंहिंजा जी हाँ हर एल्बम में असांजो सिराइकी अच्छा हाँ ज़रूरु हिक खां ॿ गीत असांजा हर एल्बम में अच्छा सिराइकी लाज़मी हूंदा आहिनि बिल्कुलु लाज़मी हूंदा छो जो आहिनि असां वटि तक़रीबन सिंध में सिराइकी बि ॻाल्हाई वञे थी हा ऐं हिन हींअर त तक़रीबन जेका असांजो सराइकी बेल्ट आहे हा हा पंजाब जे पासे बि उनखे घणो लाइक कयो वञे थो सिंध में बि उनखे घणो लाइक कयो वञे थो अच्छा त मूंखे वरी वणंदी बि आहे सिराइकी हिकिड़ी मिठड़ी ॿोली आहे अच्छा त सिंधी ऐं सिराइकी इहे इन खां अलावा कंहिं इन खां अलावा तक़रीबन पंजाबी अच्छा उर्दू उर्दू ऐं बलोची सभु लैंग्वेजेस हा बिल्कुलु सभिनि में पश्तून अच्छा जेके असांजे मुल्क में चारई पंज ई ज़बानूं आहिनि चारई पंज ई असांजूं ज़बानूं आहिनि बिल्कुलु त उन में असांखे ॻाइणु खपे ऐं परफॉर्म कंदा आहियूं आहियूं ऐं पूरे पाकिस्तान में अलहमदिल्ला आऊं इवेंट करे आयो आहियां अरे माशाल्लाह त तक़रीबन जिथे बि वेंदो आहियां त जेका फरमाइश हूंदी आहे उहा पूरी कंदा आहियूं पूरी कंदा आहियो अच्छा त इन्हनि सभिनि लैंग्वेजिस मां सभिनि खां वधीक टफ कहिड़ी लैंग्वेज तव्हांखे लॻंदी आहे एज़ अ सिंगिंग करण जे लाइ पश्तून पश्तून न ईअं लॻंदो आहे ॼण अरबी में पिया ॻाल्हायूं असां बिल्कुलु ईअं लॻंदो आहे ॾाढो डिफिकल्ट हुन जा वर्ड्स जेके आहिनि हा हा ॾाढा डिफिकल्ट ऐं हुननि जो उच्चार हर लैंग्वेज जो जेको एक्चुअल हूंदा डिक्शन जेकर तव्हांजो डिक्शन क्लियर आहे त पोइ तव्हांखे काई बि जेका आहे ॿोली उहो तव्हांखे कोई सुञाणे न सघंदो ज़बरदस्त माशाल्लाह इहो बि हिकिड़ो अलॻि हिकिड़ो ईअं सम्झो त तव्हांजो हिकिड़ो अलॻि हिकिड़ो टैलेंट आहे जो तव्हां हर ॿोली खे हिकु त ॻायो बि था ऐं हुनखे थोरो मतिलबु छो जो ॾिसो न असां सिंधी असांखे ख़बर आहे असां छा था ॻायूं म्यूज़िक छा आहे उन हिसाब सां असां हुनखे ॻायूं था न ऐं लैंग्वेज जी ख़बर कोन्हे का त वर्ड कहिड़ो आहे जेके ॻायूं त हाणे ॾिसो सिंधी ॿोली जो त जवाब ई न आहे ऐं पाण सिंधी आहियां ऐं सिंधी असांजी क़ौमी ॿोली आहे उर्दू दुनिया लेवल ते वरी बैन अल-अक़वामी उर्दू हर कोई सम्झे बि थो ऐं अलहमदिल्ला उर्दू इवेंट्स बि मां तमामु घणा कया आहिनि अच्छा माशाल्लाह त उन करे असांखे इहे शयूं तक़रीबन मतिलबु तव्हां सॼे पाकिस्तान में परफॉर्म जी हा अल्हम्दुलिल्लाह सभिनि खां जेको तव्हांखे परे लॻियो हुजे ट्रैवलिंग करण में सभिनि खां परे किथे तव्हां कयो आहे इहो परफॉर्मेंस सभिनी खां जेको परे लॻो आहे उहो असांखे इस्लामाबाद जो असांजो सुठो
वॾो परे जो सफ़र आहे। परे जो सफ़र उते असां इवेंट कयोसीं अच्छा ऐं लाहौर में ऐं तक़रीबन पाकिस्तान जे सभिनी इलाइक़नि में सभिनि खां सुठो हिकिड़ो माना जेको चवंदा आहिनि न लविंग ऐं मेमोरेबल तव्हांखे जेको फीडबैक मिलियो, जेको रिस्पॉन्स मिलियो, उहे तव्हांखे कहिड़े सिंध जे कहिड़े इलाइक़े मां मिलियो? सिंध त सॼी मुंहिंजी सोन आहे, सुराण आहे। या पूरे पाकिस्तान जी अगरि ॻाल्हि कयूं त पूरे जेकॾहिं पाकिस्तान जी ॻाल्हि कई वञे हा त सिंधी माण्हू तमामु घणा मोहबती, महिमान नवाज़ हा ऐं प्यार ॾींदड़ माण्हू आहिनि। प्यार असांखे पंहिंजे खिते में तमामु घणो मज़ो ईंदो आहे। इहा वरी असांजी ख़ुशनसीबी आहे, असां सिंधी थी करे ऐं असां पंहिंजे सिंध असां खे सिंध कल्चर खे खे प्रमोट कयूं था ऐं असांखे ॿाहिरि घुरायो वञे थो हा त बि असां हुते पंहिंजे सिंधी कलामनि खे हा प्रेज़ेंट कंदा आहियूं, पंहिंजी सिंधी ॿोली खे प्रेज़ेंट कंदा आहियूं। बिल्कुलु, छो जो ॾिसो न हिकिड़ो त तव्हांजो शौक़ु त आहे ई आहे सिंगिंग करणु, शौक़ु सां गॾु तव्हांजे मथां हिकिड़ी वॾी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, छो जो तव्हां पंहिंजी ॿोली खे खणी था अचो, पंहिंजे कल्चर खे खणी था अचो, त इहो तव्हांजे मथां हिकिड़ी ज़िमेदारी आहे जेके तव्हांखे बख़ूबी परफॉर्म करणो। बिल्कुलु, बिटाई साईं चयो आहे न, हैफ़ तनी के होए वतन जनी विसारियो। वाह 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 वाह, ज़बरदस्त। अच्छा, अगरि हुनजी शाइरी जी ॻाल्हि कयूं असां त तव्हां कॾहिं पंहिंजी शाइरी में गानो ॻायो आहे? ॻायो त न आहे, पर जे अगरि का शाइरी लिखी बि आहे ईअं इन केस को हिकिड़ो अर्जेंसी में अच्छा कोई दोस्त चवंदो आहे कोई आइटम कंप्लीट न आहे त पोइ कॾहिं कॾहिं पाण बि लिखी वठंदा आहियूं। अच्छा, मतिलबु इहो टैलेंट बि तव्हांजे अंदरि किथे किथे आहे? जी अल्हम्दुलिल्लाह, शाइरी लिखी सघां थो आऊं। लिखी सघो था? जी हा, हुन में काफ़ियो रदीफ़ हा इहे शयूं अच्छा अल्हम्दुलिल्लाह इहो बि ईंदियूं आहिनि ऐं कॾहिं कॾहिं ईअं कुझु लिखंदा बि आहियूं। जी ज़बरदस्त, माशाल्लाह। अच्छा, अगरि जेकॾहिं ॻाल्हि कयूं तव्हांजे सॉन्ग्स में, माशाल्लाह जीअं तव्हां चयो त 8-9 सालनि जी उमिरि में तव्हां ॻाइणु शुरू कयो आहे ऐं उन ई उमिरि में माशाल्लाह तव्हां पंहिंजा एल्बम बि रिलीज़ कया ऐं उन ई एज में तव्हांखे हिकिड़ो सुठो मंच मिलियो परफॉर्म करण जे लाइ। कॾहिं ईअं थियो, छो जो उस्तादी तव्हां तमामु बहितरीनु वरिती आहे, कॾहिं ईअं थियो को अहिड़ो गानो हुजे जेको तव्हांजे लाइ इलाही चैलेंजिंग हुजे, इलाही डिफिकल्ट तव्हांखे लॻियो हुजे उनखे ॻाइणु, उनखे रिलीज़ करणु, या उनखे मतिलबु जीअं तव्हां करणु वेंदा आहियो वोकल वग़ैरह करणु वेंदा, को अहिड़ो गानो तव्हांखे रहियो ज़िंदगी में या सभु आसान रहिया? हा बिल्कुलु, एक्चुअली जेका हाणे मौसीक़ी असां ॻायूं था या ॻाई वञे थी हा उहा तमामु ईज़ी थी वई आहे। जीअं मां तव्हांखे पहिरियां ॿुधायो त हिकिड़ो डिजिटलाइज़ दौर थी वियो आहे न, त कंप्यूटराइज़ दौर आहे। स्टूडियोज़ में तव्हांखे दिक़त न पेश ईंदी, काई बि डिफिकल्टी आहे तव्हां वराए वराए करे उनखे क्लियर करे सघो था। सभ खां जेको डिफिकल्ट आहे उहो लाइव ॻाइणु आहे। लाइव ॻाइणु ऐं क्लासिकल मौसीक़ी उहा तमामु घणी ॾुखी आहे, जेका बुनियादी मौसीक़ी आहे। उन खां बाद में असां वटि सिंफोन, वाई आहे, काफ़ी आहे, ग़ज़ल आहे, गीत आहे, इहे असां वटि सिंफोन, जंहिंमें सफ़ा मुश्किल जेका आहे त क्लासिकल ॾे अची वेंदासीं, ठुमरी थी वई, ख़्याल थी वियो। पर जेका आम असांजी सिंध में काफ़ी ॻाई वञे थी उहा बि हिकिड़ो अलॻि हिकिड़ो उनजो मज़ो आहे। ऐं अॼुकल्ह जी जेका मौसीक़ी ॻाई वञे थी, जेके नौजवान ॻाइनि था, उहा त तमामु ईज़ी आहे, तमामु ईज़ी आहे। ऐं जेको पहिरें दौर में जेका तव्हां स्ट्रगल कई आहे, सम्झो अॼु उहे माण्हू नथा कनि, अॼु उहे माण्हू नथा कनि, सोशल मीडिया जी वजह सां उन में काफ़ी ॾिसो न, हींअर AI जो ज़मानो आहे ऐं ॾिसो हिकिड़ो माण्हू मौजूदु ई न आहे, उनजो वॉइस लॻी थो वञे, या अहिड़ा ट्यूनर अची विया आहिनि, तव्हां बिल्कुलु हिकिड़ो गीत आहे उहो तव्हां बिल्कुलु तव्हां बेसरो ॻाइजो, नॉर्मल बि नथो चवां, भली तव्हां बेसरो ॻाइजो, उनखे ऑटो ट्यून ते रखी करे ट्यूनर हणी करे ट्यून करे वेंदा, जेको ॿुधण वारो हूंदो उनखे ख़बर ई न हूंदी त ही ट्यून थियल आहे या हिन में नॉर्मली हिन जी पंहिंजी महिनत आहे। माना इहो ॼण हिकिड़ो गॾिजी वियो आहे, माण्हुनि शॉर्टकट खे बिल्कुलु उनखे पकतो आहे। त जेको एक्चुअल डिफिकल्ट आहे न, मूंखे यादि आहे त KTN जे थ्रू हिकिड़ो इवेंट करायो, KTN मंसूर ढंढ जे विच में, चारो तरफ़ ॿेड़ियूं हुयूं, उन्हनि ॿेड़ियुनि ते मारूवाड़ा हुया, ऑडियंस हुई ऐं ॿेड़े ते ई वॾी स्टेज ठहियल हुई ऐं उन दौर में तमामु घणा आउटडोर इवेंट्स थींदा हुया। KTN जी तरफ़ां इहा तमामु पुराणी ॻाल्हि आहे, मां सम्झां थो 15 साल खां बि मथे में बि। त उन दौर में मूंखे हिकिड़ी बाबा जन लतीफ़ साईं जी वाई हुई, ऐं अबाणे वञा मारुनि सां वञी मिलां, उन में हिकिड़ी तान हुई, उहा मूंखां न पई लॻे त माना मूंखे मार बि मिली वालिद साहिब जे तरफ़ां। ऐं उहो जॾहिं मां हुते परफॉर्म कयो त मूंखे तमामु घणी हिकिड़ी डिफिकल्टी पेश आई ऐं लॻे पियो त यार मां का शइ ॻाई आहे, हिकिड़ो प्रेशर अची वियो तव्हांजे वालिद साहिब जे तरफ़ां तव्हांखे। अच्छा, तव्हांजा वालिद साहिब हींअर ॻाइनि था उहे या बसि? बिल्कुलु ॻाइनि था, पर इहो आहे जो एज फैक्टर जे हिसाब सां असीं ॻायूं था त वरी बाबा खे
थोरो रिलैक्स रखियो आहे। अच्छा अच्छा हा बाबा चए थो मां ॻायां थो, मुंहिंजो भाउ नंढो एहसन सखीराणी इलाही अॼुकल्ह बिल्कुल वायरल आहे। बिल्कुल उहे भी असांजे प्रोग्राम में बिल्कुल, गेस्ट आहिनि अॼु बिल्कुल, अॼु न बल्कि नेक्स्ट डे उनजो नेक्स्ट प्रोग्राम उन्हनि जो आहे। बिल्कुल सो उन्हनि खे उन हवाले सां हा बाबाजन जो हाणे हिकिड़ो तमामु ख़ूबसूरत गज़ल ऑनर थियण वारो आहे। अच्छा माशाल्लाह। बाबा इरफान समूह वारनि जो ऑडियो लैब जे चैनल तां अच्छा अच्छा साईं बशीर सीताई साहब जी शाइरी में। अच्छा हा बिल्कुलु तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो गज़ल बाबा जो ॿुधंदो। बिल्कुल बिल्कुल। अच्छा अगरि माशाल्लाह तव्हांखे तमामु घणी नॉलेज आहे ऐं जेको आहे काफ़ी जीअं हुई अॼुकल्ह जा जेके सिंगर्स जी ॻाल्हि कयूं था त उहे सॉन्ग्स बि ॻाइनि पिया, वायरल बि वञनि पिया, पर हिकिड़ी जेको चवंदा आहिनि न बुनियाद जी जेका ॼाण सुञाण जेकी हूंदी आहे उहो घटि माण्हुनि खे आहे। तव्हांखे माशाल्लाह चङी नॉलेज आहे हिन शइ जे बारे में। हा बिल्कुलु माशाल्लाह, छो जो तव्हांजो बैकग्राउंड ईअं रहियो आहे। अॼुकल्ह जे दौर खे त छॾियूं था पाण, परफेक्ट सॉन्ग तव्हां कंहिंखे सम्झंदा आहियो त ही परफेक्ट सॉन्ग आहे? ही हिकिड़े परफेक्ट सॉन्ग जे लाइ असांखे छा छा मैनेज करिणो पवंदो आहे, कंहिं शइ खे पाण सां गॾु खणी हलणो पवंदो आहे, त उहो हूंदो आहे हिकिड़ो परफेक्ट सॉन्ग। छो जो अॼुकल्ह परफेक्ट सॉन्ग आहिनि कोन। परफेक्ट सॉन्ग जे लाइ छा हुजणु खपे? परफेक्ट ज़ात मुंहिंजे रब जी आहे। इंसान ज़ात में काफ़ी सारियूं कमियूं कोताहियूं आहिनि, पोइ कहिड़ी बि फील्ड सां मुतालिक हुजे। अच्छा त जेको परफेक्ट सॉन्ग मां उनखे चवंदुसि जंहिंखे अवाम पसंदि करे थी, अच्छा उहो परफेक्ट सॉन्ग आहे। परफेक्ट सॉन्ग जंहिंखे अवाम पसंदि करे थी ऐं हर तरीक़े जी अवाम। ॾिसो असां वटि हिकिड़ो कैटेगरीज़ आहिनि, कैटेगरीज़ आहिनि। माना असां वटि हिकिड़ो लतीफ़ जी तंदा यकतारो चपड़ी उन आर्टिस्टनि खे बि पसंदि कयो थो वञे। उन खां अलावा मुख़्तलिफ़ तरीक़े जा रैपिंग सॉन्ग्स आहिनि, उहे बि ॻाया वञनि था। ऐं अॼुकल्ह मतिलबु जीअं उस्ताद नुसरत फ़तेह अली ख़ान हिकिड़ी जिद्दत आंदी पंहिंजी गायकी में, क्लासिकल गायकी खे उन डिजिटलाइज़ कयो, उनखे तमामु सुहिणे नमूने सां पेश कयो ऐं दुनिया उनखे पसंदि कयो। त मुंहिंजी नज़र में परफेक्ट सॉन्ग उहो आहे जंहिंखे हर रंग जो माण्हू पसंदि करे, रंग जो माण्हू पसंदि करे। तव्हां उहो ॻायो जेको हर कंहिंखे पसंदि अचे। हर कंहिंखे पसंदि अचे। वाह वाह, हिकिड़ो स्पेसिफिक उन जे लाइ ऑडियंस न हुजे, बिल्कुलु सभिनि खे पसंदि अचे। बिल्कुलु माशाल्लाह। ज़रूरु तव्हां सां असां वधीक कचहरी कंदासीं। मां चाहींदसि त वरी तव्हां जेको कलाम असां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कयूं, त छा ॿुधाइण वारा आहियो तव्हां? अलीगुल सांगी साहब जो तमामु ख़ूबसूरत कलाम आहे, ठीकु, ऐं उहो पेश कंदुसि। बिल्कुलु बिल्कुलु। प्यार बुखारी पल प्यार बुखारी पल मशवरो माण्हुनि ॾिनो, पुरज़ा पुरज़ा थी पवंदे पुरज़ा पुरज़ा थी पवंदे मूंखे दहकी चयो दिलि, मूं चयो मुश्किल प्यार बिना जानी जिया, मिली वञ यार तूं मूंसां, अचानक मौत ईंदो आहे, मिली वञ यार तूं मूंसां, अचानक मौत ईंदो आहे, मिली वञ यार तूं मूंसां, अचानक मौत ईंदो आहे, हयातीअ ते नाहे बांवर है, हयातीअ ते नाहे बांवर, विछोड़ो थी त वेंदो आहे, मिली वञ यार तूं मूंसां, अचानक मौत ईंदो आहे, मिली वञ यार तूं मूंसां, अचानक मौत ईंदो आहे।
ज़माने के भला चाहे ज़मानो ई त ज़ालिम आ। ज़माने के भला चाहे ज़मानो ई त ज़ालिम आ। हकीकत हाल मुझे जी मिठा तोखे त मालूम आ। हकीकत हाल मुझे जी मिठा तोखे त मालूम आ। दुश्मन दोस्त मां पैदा अक्सर यार थींदो आ। दुश्मन दोस्त मां पैदा अक्सर यार थींदो आ। हयातीअ ते नाहे मामर है, हयातीअ ते नाहे मामर, विछोड़ो थी त ईंदो आ। मिली वञ यार तूं मूंसां अचानक मौत ईंदो आ। मिली वञ यार तूं मूंसां अचानक मौत ईंदो आ। विछोड़े जी हवा सांगी खुदा कहलाए घुलाए न। विछोड़े जी हवा सांगी खुदा कहलाए घुलाए न। नसीबन में थींदो मेलो लिखियल आहे अलाए न। नसीबन में थींदो मेलो लिखियल आहे अलाए न। अलाए छो अली गुलही वहम दिल खे त थींदो आ। अलाए छो अली गुलही वहम दिल खे त थींदो आ। हयातीअ ते नाहे मामर है, हयातीअ ते नाहे मामर, विछोड़ो थी त वींदो आ। मिली वञ यार तूं मूंसां अचानक मौत ईंदो आ। मिली वञ यार तूं मूंसां अचानक मौत ईंदो आ। मिली वञ यार तूं मूंसां अचानक मौत ईंदो आ। वाह 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 वाह, ज़बरदस्त, माशाल्लाह, तमामु सुठो ऐं तमामु बहितरीनु शाइरी, तमामु सुठो तव्हांजो अंदाज़। अच्छा, कॾहिं ईअं थियो आहे सॉन्ग्स त तव्हां इलाही सिंग कया आहिनि ऐं जीअं ही हुई थोरो हर्ट टचिंग हिन जी लिरिक्स हुई इलाही, कॾहिं तव्हां कंहिं बि सॉन्ग में पंहिंजी ज़िंदगी जो पर्सनल एक्सपीरियंस रखियो आहे शाइरी जे थ्रू? ईअं कॾहिं कोई आयो आहे तव्हां चयो हुजे त बाबा मूंखे हिन जी शाइरी में कुझु ईअं शयूं खपनि जेके तव्हांजी पंहिंजी ज़िंदगी में थियूं हुजनि कॾहिं? अहिड़े क़िस्म जो को अञा ताईं एक्सपीरियंस न गुज़रियो आहे। अच्छा। पर आउं कोशिशि कंदो आहियां त जेके पंहिंजा सॉन्ग्स आहिनि, जेका सिलेक्शन आहे, उहा मां पंहिंजी मिसिस मुंहिंजी मोहबत सां अहमियत सां अच्छा उन सां शेयर कंदो आहियां। कंहिंसां कंदा आहियो शेयर? पंहिंजी वाइफ सां। वाइफ सां, मां इन ई हुन में अचण वारी हुयसि। अच्छा, त तव्हां पंहिंजी हर शइ जेका बि मतिलबु कयो था, लॉन्च कयो था, उन्हनि सां तव्हां छो जो उहा मुंहिंजी गुड फ्रेंड बि आहे। अच्छा, माशाल्लाह। ऐं उन सां जेको आहे सो सिलेक्शन जे हवाले सां हा हा उहा मूंखे गाइड कंदी आहे इलाही सुठो। हिकु मतिलबु केमिस्ट्री इलाही तव्हांजी हो, मतिलबु ज़िंदगी में तव्हां लव कयो, प्यार कयो ऐं हुनखे हासिल बि कयो एज़ अ लाइफ पार्टनर। ऐं हींअर माशाल्लाह तव्हांजी हिकिड़ी सक्सेसफुल मैरिज हले पई। अल्हम्दुलिल्लाह। हाँ माशाल्लाह। बसि ईअं ई, छो जो ॾिसो न तव्हांजी जेका फील्ड आहे न, ही असांजी जेका फील्ड आहे इन में इहो हूंदो आहे त थोरो घणो माना मैनेज करणु थोरो मुश्किल रहंदो आहे। छो जो तव्हां इलाही महफ़िलनि में वञो था, इलाही माण्हुनि में वञो था, पोइ मतिलबु उन में तव्हांजो वाइफ जो वधीक तव्हांजो साथ रहंदो आहे। बिल्कुलु रहंदो आहे, छो जो असांजी जेका लाइफ आहे न, हा अक्सर करे जेके मीडिया जा माण्हू आहिनि, फनकार हुजे या अवां होस्ट हुजे या अहिड़े हवाले सां, त फनकार जी जेका एक्चुअल लाइफ आहे उहा थोरी डिफिकल्ट आहे आम माण्हू जी लाइफ खां। बिल्कुलु। पोइ इन करे जो असीं आहियूं राति जा राही। हा बिल्कुलु। असांजा इवेंट्स तक़रीबन राति जो, असांजी ट्रैवलिंग राति जो, कॾहिं किथे कॾहिं किथे कॾहिं किथे।
त उन करे हिकिड़ो आम माण्हू जेको आहे उनजी रूटीन में ऐं असांजी रूटीन में तमामु घणो फ़र्क़ु आहे। अच्छा। त उन में इहो आहे जो जेका वाइफ आहे, जेका लाइफ पार्टनर आहे, उनखे जेको आहे सो इहो मैनेज करणु इलाही मुश्किल हूंदो आहे। बिल्कुलु ॾिसो न, हा, राति जा राही जीअं तव्हां बिल्कुलु राति जा राही हिकिड़ो इलाही सारा ज़िंदगी जा इश्यूज़ आहिनि। जीअं औलाद आहे त बि उनखे मैनेज करण जे लाइ माउ जो, पीउ जो अलॻि किरदारु आहे, माउ जो अलॻि किरदारु आहे। नो डाउट। त असांखे इहो आहे जो जेको आर्टिस्ट आहे, जेको फनकार आहे, उनजी जेका पर्सनल लाइफ आहे, स्पेशली वरी जेका उनजी वाइफ आहे, उनजी लाइफ बि डिफिकल्ट आहे, उनखे अकेलो मैनेज करणो पवे थो। बिल्कुलु, छो जो ॾिसो न, राति जो तव्हां इवेंट्स था कयो ऐं अलाए किथे किथे तव्हां ट्रेवल था कयो, वरी फॉर एग्जाम्पल अगरि तव्हां सुभाणे पंहिंजे घर था पहुचो त तव्हांखे रेस्ट बि खपे, छो जो जेको तव्हांजो कमु आहे इन में तव्हांखे एनर्जेटिक बि रहणो आहे, तव्हांखे रेस्ट बि करिणो आहे। सो इन में सभिनि खां वधीक जेको किरदारु आहे उहो तव्हांजे घर वारनि जो आहे, त हू तव्हांखे केतिरो था उन में सम्झनि, केतिरो था तव्हांजा साथ ॾियनि। अगरि जीअं तव्हांखे ॿार ऑडियंस पसंदि करे थी या तव्हां सां प्यार करे थी त उन जे पोयां हिकिड़ो तव्हांजे घर वारनि जो बि किरदारु आहे, कोऑपरेट कनि था तव्हां सां। जे उहे न कनि, जे उहे तव्हांखे चई छॾनि त न बाबा असांखे टाइम खपे, असांखे इहो कमु न खपे, असांखे तू खपे, त शायदि तव्हां इन लाइफ डिस्टर्ब थी वेंदी, एक्चुअल जेको असांजो प्रोफेशन आहे उहो डिस्टर्ब थी वेंदो। ॾिसो हिकिड़ो असांजो हिकिड़ो प्रोफेशन बि आहे, ईअं सम्झो त असांजो इश्क बि आहे मौसीक़ी सां, त असांजो प्रोफेशन बि आहे, माना असांजो जेको रिज़्क जो ज़रियो आहे उहो बि इहो ई आहे। त ज़ाहिर आहे असांखे जेका असां स्ट्रगल करणी पवे, सभिनि जो साथ हुजे, सभिनि जो साथ हुजे, कॉम्प्रोमाइज़ तमामु ज़रूरी आहे। बिल्कुलु, इन ई ॻाल्हि खे पाण अञा कंटिन्यू रखंदासीं। हींअर व्यूअर्स टाइम थी वियो आहे हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, त मोटियूं था ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहो सुर संगीत। वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम में हिकिड़ो चकर ॿीहर तव्हांखे चऊं था भलीकार। प्रोग्राम जो नालो आहे सुर संगीत ऐं असां सां गॾु तमामु सुरीला ऐं तमामु बहितरीन सिंगर हींअर मौजूदु आहिनि। सो तव्हां खां मां पुछणु चाहींदमि को अहिड़ो गानो जेको तव्हांजो मोस्ट फेवरेट तव्हांजी कैटलॉग में हुजे, जेको तव्हांखे पाण खे पसंदि आहे, उहो कहिड़ो गानो आहे जेको तव्हां चवंदा आहियो त इहो मां हर हर ॿुधां पंहिंजो गानो? पंहिंजो? हा, पंहिंजो, तव्हांजो गायल जी। पंहिंजो ऐं जेको परफॉर्म कयो जी, उहो इलाही सारो मूंखे गानो वणंदो आहे। अच्छा। हा, ऐं उहो इलाही दोस्त जेके मुंहिंजा क्लोज़ फ्रेंड आहिनि, जिन सां मुंहिंजी कंपनी थींदी आहे, अच्छा, त उन्हनि में बि इहा ई फरमाइश थींदी आहे। उन में हिकिड़ो तमामु सुहिणो प्यारो दोस्त आहे मज़र मला, अक्सर करे इहो कलाम ॿुधंदा आहिनि। इहो तव्हांजो हिकिड़ो कोई स्पेसिफिक सॉन्ग आहे? ऐं अगरि तव्हांखे चयो वञे त तव्हांजो इहो सॉन्ग आहे, हिनखे रीमेक कयो, हिकिड़े नए अंदाज़ सां कयो, ॾिसो न तव्हां इलाही वक़्त खां पिया ॻायो ऐं हुन वक़्त खे अगरि ॾिसूं या हिन वक़्त खे ॾिसूं त इलाही डिफरेंस अची वियो आहे। जेको कलाम तव्हां हिकिड़े वक़्त में ॻायो हूंदो, उहो कलाम अगरि हाणे हुनखे ॾिसूं त अंदाज़ चेंज हूंदो। कहिड़ो गानो तव्हां पंहिंजो पुराणो पिक कंदा, उहो मूंखे हींअर तव्हां ॿुधाईंदा, कहिड़ो गानो पिक कंदा ऐं हुनखे चाहींदा त मां हिनखे रीमेक कयां, नए अंदाज़ में कयां? हा, हिकिड़ो मुंहिंजो तमामु बहितरीनु गानो KTN ते ऑनर थियो, जंहिंजा डायरेक्टर अदा सुधीर मिराली साहब हुया। अच्छा अच्छा। हा, तुंहिंजूं तीर रखियूं तलवार रखियूं, अच्छा, मूं ते हर हर कनि थियूं वार रखियूं, त आउं ज़रूरु चाहींदुसि त उनखे आउं वरी रीमेक कयां ऐं सुठे नमूने सां उनखे पेश कयां। ज़बरदस्त। अच्छा, जीअं हर शइ जो हिकिड़ो वक़्तु हूंदो आहे, हिकिड़ो टाइम हूंदो आहे, हिकिड़ो सीज़न ईंदो आहे। अगरि पाण सिंगिंग लाइन जी ॻाल्हि कयूं त तव्हांजो सीज़न कहिड़ो हूंदो आहे? साल पूरो आहे, ठीकु आहे, साल में इलाही मंथ्स था अचनि, कहिड़ो मंथ हूंदो आहे जेको तव्हांजो सिंगिंग जा तव्हांखे प्रोग्राम्स जाम हूंदा आहिनि, तव्हांखे कमु इलाही हूंदो आहे हुन टाइम ते, इलाही मतिलबु तव्हांजो टाइम कोन हूंदो आहे घर वञण जो, या इलाही तव्हांजी जेको आहे हिकिड़ी बिज़ी शेड्यूल थींदो आहे, उहो कहिड़ी सीज़न हूंदी आहे तव्हांजी? उहा जेका सीज़न हूंदी आहे त अक्सर करे जेका सर्दीअ जी मौसम हूंदी आहे। अच्छा। हा, छो जो सर्दीअ में जेको आहे सो इवेंट्स वग़ैरह ज़्यादा माण्हू कंदा आहिनि, उनखे लाइक बि कंदा आहिनि, छो जो असां वटि जेको इन खिते में
इलाही सारा इशूज़ आहिनि जीअं फॉर एग्जाम्पल लाइट जो इशू थी वियो लाइट जो इशू जीअं ऊन्हारे में माना ईअं सम्झो त एयर कंडीशन एसी AC लाज़मी हुजे लाज़मी हुजे। या कंहिं शादी हाल में इवेंट हा, हा, आहे हा। त कोशिशि कंदा आहिनि त उहो एयर कंडीशनल शादी हाल हुजे शादी हाल हुजे या मक़सदु हिकिड़ी ज़रूरत या आहे त ज़रूरत। सर्दी में इन्हनि शयुनि जी नीड न हूंदी आहे हाँ सभु कनि था शादियूं सभु उन्हनि कनि में था शादियूं ऐं त। हूअं बि सिर्फ़ु सिंगिंग जे वजह सां बि न हूअं बि हर कंहिंजी विश हूंदी आहे त माना सर्दियुनि में असांजा इवेंट्स Events हुजनि हुजनि। का अगरि अहिड़ी हा मजबूरी आहे त माण्हू करे था वञनि जी, पर जी। मां हुनखे पिक कंदसि त अगरि सर्दियूं आहिनि त हुन में माण्हू सुठा कपिड़ा पाए सघे थो बिल्कुलु। इंजॉय बि करे इन सघे तरीक़े थो सां, हा। ऐं ही सर्दी जी मौसम ई हूंदी आहे सुहानी इलाही मौसम मूड हूंदी पाण ई आहे। सुठो थी जी वेंदो जी आहे बिल्कुलु ईअं ई आहे बिल्कुलु अच्छा अगरि असां ॻाल्हि कयूं तव्हांजे उन में जीअं मां तव्हांखे सवेर बि पुछियो हुयो त तव्हांजी फैमिली त हमेशह तव्हां सां गॾु रही आहे उन्हनि हमेशह तव्हांखे सपोर्ट कयो आहे जिते तव्हांजा हज़ारे चाहण वारा आहिनि उते तव्हांजे कुझु ख़िलाफ़ माण्हू बि हूंदा जी, ज़रूरु। कुझु माण्हू हूंदा जेके तव्हांखे पसंदि न कंदा हूंदा तव्हांजे कम खे तव्हांजे अंदाज़ खे या तव्हांखे किथे न किथे तव्हांजे अंदर ई अंदरि तव्हां सां हसद कंदा हूंदा उन्हनि माण्हुनि खे कीअं डील कंदा आहियो तव्हां एक्चुअल ॾिसो त हर माण्हू में ज़रूरु कमियूं कोताहियूं हूंदियूं आहिनि हा ऐं पॉज़िटिव ऐं नेगेटिव हा इहे बि शयूं असां सां गॾो गॾु आहिनि गॾो आहिनि त उहो अॻिले जी सोच ते डिपेंड करे थो हा जेकर उनजी सोच सुठी हूंदी त उहो हा। असांखे पॉज़िटिव सम्झंदो पॉज़िटिव सम्झो जेकर जेलस हूंदो त ज़ाहिर आहे ऑटोमेटिकली असां पॉज़िटिव हूंदे करे बि हा असांखे उहो नेगेटिव सम्झंदो नेगेटिव सम्झंदो उन ते आउं शेर चवंदुसि त असां सदाईं दरिया वांगुरु चाड़ में वाह वाह तूं सड़ंदो रह पंहिंजे साड़ में छा ॻाल्हि आहे ज़बरदस्त बसि इहो हिकिड़ो चवंदा आहिनि न थोरो चवणु घणो घणो सम्झणु सम्झण ऐं मौला जो कौल बि आहे त ॾिसो न उनखे इन खां वधीक कहिड़ी सज़ा हूंदी जो उहो तव्हांखे सोचे करे पंहिंजे अंदर में पियो सड़े अंदर ऐं तव्हांखे का ख़बर बि न हुजे ऐं उहो ऑटोमेटिकली पंहिंजो अंदरि पाण ई जलाए जलाए उन खां वधीक उन लाइ कहिड़ी सज़ा हूंदी सो पंहिंजो नुक़सानु हिनखे चवंदा आहिनि त माण्हू पाण थो करे बिल्कुलु ऐं ईअं हुनखे आहे। लॻंदो आहे त मतिलबु मां हिन ते हीअं कंदसि हिनखे इहे अल्फाज़ चवंदसि या हिन जे पोयां इन जे कढ ईअं लॻंदसि त शायदि बैकआउट ऑफ थी वञे बिल्कुलु जेका उहो उन माण्हू खे ॾिसो वतो इज़म मंतशा वतो ज़िल मंतशा बिल्कुलु इज़त ॾियण वारी ज़ात भला जी ज़ात आहे, अल्लाह जी आहे ज़िलत त उहो माण्हू खे जेकर उनखे उहा इज़त न मिलंदी आहे न पोइ उहो माण्हू अहिड़ा बैड कमेंट करणु शुरू कंदो आहे जेलस थियणु शुरू कंदो आहे इहो न सोचींदो आहे त आउं बि कुझु अहिड़ो कयां जो अल्लाह जी तरफ़ां मूंखे इज़त बि मिले हा मूंसां बि चङाई थी वञे मूंसां बि चङाई थी वञे बिल्कुलु बिल्कुलु इहा ॻाल्हि त आहे इहो वॾी ॻाल्हि आहे। अॼुकल्ह इहो दौरु घणो पहिरियां ॾिसो न पहिरियां मोहबतूं जाम हूंदियूं हुयूं तव्हांखे बि ख़बर हूंदी बिल्कुलु तव्हां त ईअं इलाही आहे। अरसे खां पिया ॻायो जी। पहिरियां माण्हू नंढनि नंढनि शयुनि खे एप्रिशिएट कंदा हुया जी हा। हाणे कॉम्पिटिशन एॾो वधी वियो आहे माण्हू एॾा शौक़ीन थी विया आहिनि अचे न अचे पर शौक़ु आहे बिल्कुलु। ठीकु आहे ऐं पोइ जॾहिं हुन मंज़िल ते नथा पुॼी सघनि पोइ हुन में साड़ हसद थो अची वञे स्पेशली असांजे हिन कम में त बिल्कुलु तव्हांजो सही पैगाम आहे त तव्हां जेको बि कयो था पंहिंजे पाण जे लाइ नुक़सानु था बिल्कुलु कयो ईअं ई आहे ॿिए खे कुझु बि न थींदो ॿिए खे कुझु बि न थींदो अच्छा प्रोग्राम में कचहरी तव्हां सां बिल्कुलु कंदासीं हींअर मां चाहींदसि त को सुठो कलाम तव्हांजो ते शामिलु कयूं असां कहिड़ो ॿुधाईंदा हा बिल्कुलु हींअर आऊं मकली वारा साईं जिन उन्हनि जी गादी आहे उन्हनि जो साईं सूफ़ी हज़रत ज़ुल्फ़कार अली कादरी साहिब जन जो तमामु घणो हा पॉपुलर कलाम आहे सूफ़ी कलाम अच्छा अच्छा इश्क पिरीअ जो प्यार छा छा न कराए थो अरे वाह वाह उहो वाह पेश छा कंदुसि। ॻाल्हि आहे ज़बरदस्त अल्लाहू कढी तीर कमान मामिया मार नमो ओ कढी तीर कमान मिया मार नमो ओ मुँह में आई तो मता तुझो ही तो खेल लगे ओ इश्क पिरिया जो प्यारा छा छा न कराए तो इश्क पिरिया जो प्यारा छा छा न कराए तो इश्क पिरिया जो इश्क पिरिया जो प्यारा छा छा न कराए तो कॾहिं निविड़ो निमाज़ूं पढ़ूं कॾहिं निविड़ो निमाज़ूं पढ़ूं कॾहिं निविड़ो निमाज़ूं पढ़ूं
कॾहिं नाच नचाए थो इश्क पिरीअ जो इश्क पिरीअ जो इश्क पिरीअ जो प्यारा चाचा न कराए थो इश्क पिरीअ जो प्यारा चाचा न कराए थो कॾहिं तस्बियूं वेठा पोयूं 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 कॾहिं जड़ियूं जड़ाए थो इश्क पिरीअ जो इश्क पिरीअ जो प्यारा चाचा न कराए थो इश्क पिरीअ जो प्यारा चाचा न कराए थो कॾहिं अच्छा फिक्का चोला 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 कॾहिं सावा पाराए थो इश्क पिरीअ जो इश्क पिरीअ जो इश्क पिरीअ जो प्यारा चाचा न कराए थो इश्क पिरीअ जो प्यारा चाचा न कराए थो कॾहिं ताम तमाम तरह 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 कॾहिं बुख ॾेई सिकाए थो इश्क पिरीअ जो इश्क पिरीअ जो इश्क पिरीअ जो प्यारा चाचा न कराए थो इश्क पिरीअ जो प्यारा चाचा न कराए थो कॾहिं बखमल जूं सेजूं 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 कॾहिं पट ते सुम्हारे थो इश्क पिरीअ जो इश्क पिरीअ जो इश्क पिरीअ जो प्यारा चाचा न कराए थो इश्क पिरीअ जो प्यारा चाचा न कराए थो कॾहिं निविड़ो निमाज़ूं पढ़ूं कॾहिं निविड़ो निमाज़ूं पढ़ूं कॾहिं निविड़ो निमाज़ूं पढ़ूं कॾहिं नाच नचाए थो इश्क पिरीअ जो इश्क पिरीअ जो प्यारा चाचा न कराए थो 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 वाह 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 ज़बरदस्त माशाल्लाह तमामु बहितरीन तमामु सुठो तव्हांजो अंदाज़ अच्छा अगरि असां हिन जी लिरिक्स जी ॻाल्हि कयूं थोरी ॾुखी हुई ऐं इलाही मतिलबु सम्झो त इनखे सम्झण जी ज़रूरत हुई कुझु वर्ड्स अहिड़ा बि इन जा हुया जेके ॿुधण त ईज़ी हुया पर सम्झण थोरा ॾुखिया हुया कीअं इहो तव्हां मैनेज करे वेंदा आहियो एॾी ॾुखी शाइरी परफॉर्म करणु सो बि लाइव एक्चुअल छा आहे जो सूफ़ी शाइरी जेका बि आहे जिन बुज़ुर्गनि लिखी आहे बिटाई सरकार थी विया सचल सरमद थी विया बाबा बुला शाह थी विया अहिड़ा खोड़ नाला आहिनि अच्छा जिन में बाबा साईं एजाज़ अली साईं कादरी आहे साईं ज़ुल्फ़कार अली साईं कादरी त जेके सूफ़ी बुज़ुर्ग हूंदा आहिनि एक्चुअल उहे उन्हनि खे इल्हाम थींदो आहे उन्हनि जा जेके लफ़्ज़ हूंदा आहिनि बक़ौल उन्हनि जे त इहो हिकिड़ो उन्हनि जा पंहिंजा न आहिनि हूंदा उन्हनि खां लिखाया वेंदा आहिनि त इन जे करे जीअं बिटाई सरकार चयो आहे जे बेतन भाई त आयतूं आहिनि
अहिड़े हिसाब सां जेका सूफ़ी शाइरी आहे बेसिकली असां जेके ॿिया कलाम ॻाईंदा आहियूं त ठीकु आहे उहे ॻाए वेंदा आहियूं जिन में का मिस्टेक थी वई या जीअं अव्हां चयो को लफ़्ज़ विसरी वियो त मैनेज करे वेंदा आहियूं पर हिते गुंजाइश न हूंदी आहे हिते सूफ़ी जेका शाइरी आहे छो जो इन जी माना ई चेंज थी वेंदी अगरि तव्हां थोरो बि मिस्टेक कयो त बिल्कुलु ई अलाह जा वली आहिनि बुज़ुर्गनि जूं शाइरियूं त इन्हनि खे ॻाइणु ॾाढो डिफिकल्ट आहे ऐं सोची सम्झी ॻाइजे उहो ई न मां व्यूअर्स खे मां इहो ई चवणु चाहींदमि जेके ॾिसनि था ॿुधनि था त तव्हां त ॿुधी वेंदा आहियो तव्हां त सॉन्ग ॿुधो तव्हां त म्यूज़िक इंजॉय कयो पर हिन खे ॻाइणु ऐं हिन जे लफ़्ज़ खे सही तरीक़े सां हिकिड़ो परफॉर्म करणु ऐं हुनखे सही तरीक़े सां सही अंदाज़ में तव्हांजे अॻियां आणणु हिकिड़ी वॾी ज़िमेदारी हूंदी आहे बिल्कुलु सो अच्छा अगरि तव्हां जेतिरो माशाल्लाह ॻायो आहे जेतिरो तव्हांखे अरसो थी वियो आहे हाणे त माशाल्लाह तव्हांजो हर क़िस्म जो एक्सपीरियंस थी वियो आहे पाकिस्तान जे हर शहर में तव्हां ॻायो बि आहे ऐं हर ॿोली में बि तव्हां ॻायो आहे ऐं बचपन खां तव्हांखे हिकिड़ी सिख्या मिलंदी थी अचे ऐं प्रोफेशनली बि तव्हां हाणे ॻायो पिया कॾहिं हाणे तव्हांखे माण्हू चवंदा आहिनि त बाबा तव्हां हाणे असांखे उस्तादी वग़ैरह ॾियो या अकेडमी खोलियो तव्हां पंहिंजी छो जो तव्हांजो त पूरो बैकग्राउंड ई हिन फील्ड सां आहे त तव्हां सोचियो आहे त अॻिते हली करे असां पंहिंजी अकेडमी बि खोलंदासीं उस्ताद त जाम आहिनि तव्हां ॾाढो सुठो तव्हां सवाल कयो ऐं मुंहिंजो फेवरेट सवाल आहे ऐं उन शइ जो शायदि तज़किरो करणु मूंखां विसरी वञे अच्छा अच्छा त ॾिसो मुंहिंजी हिकिड़ी शुरू खां ख़्वाहिश रही आहे त अहिड़ी का अकेडमी हुजे ऐं जॾहिं नंढो बि हुयुसि असांखे त हाणे ॾिसो घर में हिकिड़ो मिलियो होम टीचर ख़ुशनसीबी आहे पर अहिड़ा खोड़ मूं जहिड़ा हूंदा जेके सिखणु चाहींदा हूंदा त अहिड़ो को प्लेटफॉर्म न आहे त मुंहिंजी कोशिशि इहा आहे ऐं सॼी ज़िंदगी सिखण जी आहे वॾा वॾा आर्टिस्ट आहिनि मूं हाणे बि नुसरत फ़तेह अली खान साहब जो हिकिड़ो क्लिप ॾिठो हुन में इहो तो मैं कुछ भी नहीं सीखा और कुछ भी नहीं आता सारी ज़िंदगी सीखने के लिए काफ़ी अहिड़ा वॾा नाला आहिनि सॼी ज़िंदगी सिखण जे लाइ आहे पर असां वटि अकेडमीज़ हुजणु तमामु लाज़मी आहे ऐं हींअर साईं सरदार शाह साहिब जिन हिकिड़ो ॾाढो सुठो इहो क़दम खयों त हर स्कूल में एजुकेशन उन में म्यूज़िक टीचर भर्ती कया हुआ जिन में आऊं बि आहियां अच्छा माशाल्लाह हा त उहो असांजो प्रोसेस अञा रुकियो पियो आहे उन इवेंट इन प्रोग्राम जे थ्रू साईं सरदार शाह साहिब जिन खे अर्ज़ु कंदुसि त जेके असांखे जॉइनिंग न आहे मिली महिरबानी करे काफ़ी अहिड़ा खोड़ म्यूज़िक टीचर आहिनि जेके 319 उन्हनि खे महिरबानी करे जॉइनिंग ॾींदा ऐं सकाफ़त खाते जे तरफ़ां जे अगरि हर शहर में न त डिविज़नल न त डिस्ट्रिक्ट लेवल ते अहिड़ी का अकेडमी हुजे जिते सिख्या ॾिनी वञे बुनियादी तौर ते मौसीक़ी जी ऐं मुंहिंजो पंहिंजो शौक़ु आहे त मां अहिड़ी हिकिड़ी पर्सनल प्राइवेट अकेडमी खोलियां अल्लाह तव्हांखे कामयाब कंदो बिल्कुलु तव्हां इलाही सुठी सोच रखी आहे छो ॾिसो न काफ़ी माण्हू जेके हींअर कमु कनि पिया पंहिंजे हिसाब सां हिकिड़े लेवल ते आहिनि उहे चई त वेंदा आहिनि इज़ीली त बाबा सिंध में टैलेंट हाणे बचियो किथे आहे हाणे उहा गायकी बची किथे आहे पर काफ़ी ॻोठनि में काफ़ी क़बीलनि में अहिड़ो टैलेंट वेठो आहे अहिड़ा ॻाइणा वेठा आहिनि जेके वीचारा प्रॉपर तरीक़े सां ॻाए त सघनि था पर उन्हनि खे उहो ई तव्हां वारी ॻाल्हि प्लेटफॉर्म नथो मिले जंहिंखे थोरी उन्हनि खे प्रोफेशनली उन्हनि खे सिख्या मिले छो जो आवाज़ त उन्हनि खे कुदरती मिलियल आहे सो मां बि बिल्कुलु इहो ई चवणु चाहींदमि तव्हांजो तमामु बहितरीनु हिकिड़ो हुयो चवणु त मतिलबु इहा शइ इन ते फोकस यकीनन कयो वेंदी बिल्कुलु अच्छा तव्हांजो हिकिड़ो लास्ट मां तव्हां खां पुछंदसि त तव्हांजो माशाल्लाह ब्रदर बि आहे जेको तव्हां सां गॾु कमु कंदो आहे ऐं जिथे किथे तव्हां सां गॾु हूंदो आहे हमेशह तव्हां सां गॾु हूंदो आहे सो ड्यूट सॉन्ग्स तव्हां उन्हनि सां केतिरा कया आहिनि ज़िंदगी में उन सां त लातादाद हाणे ॻणे न सघंदासीं छो जो उहो बचपन खां वठी ऐं हुन ते अलाह साईं जी करम नवाज़ी आहे त हुनखे अलाह साईं बचपन में शोहरत ॾिनी इहा तमामु घटि माण्हुनि खे मिलंदी आहे त हुनखे अलाह साईं इज़त ॾिनी शोहरत ॾिनी बनस्बत बाबा साईं जे करे उन्हनि ते इलाही सारियूं बाबा जन मां महिनत कई ऐं असां रेंडमली बि का अहिड़ी क्लिप ठाहींदा हुआसीं जीअं हिकिड़ो ठाहियोसीं अॼु दिलि थी चवे ॻायूं रेंडमली उहा मिलियंस में माण्हुनि हुनखे व्यूज़ आया त हींअर ताईं अहिड़ा लातादाद गाना नंढे भाउ सां आहिनि हींअर बि हुनजो तमामु हिकिड़ो मशहूरु सॉन्ग हले पियो शाहिद राव जो साहिबु सिंध जो तमामु ख़ूबसूरत शाइर ऐं एसार प्रोडक्शन जा ऑनर आहिनि उन्हनि जी शाइरी में कागज़ सम्झी तो फाड़े छॾियो कखपन सम्झी तो साड़े छॾियो थोरा कीअं मां लाहियां सॼण तमामु घणो एहसन अली जो इहो सॉन्ग सिंध वारनि पसंदि कयो आहे बिल्कुलु नो डाउट बिल्कुलु तव्हांजो अंदाज़ ई माशाल्लाह अहिड़ो आहे त दिलि खे मतिलबु न चाहींदे बि दिलि खे भाई थो वञे माशाल्लाह छो जो तव्हां दिलि सां ॻायो था हिकिड़ो तव्हांजी महिनत हिन में नज़र ईंदी आहे जेको तव्हां ॻायो था हुन में तव्हांजी स्ट्रगल नज़र ईंदी आहे सो प्रोग्राम जो टाइम ख़तमु थी वियो आहे दिलि त कोन थी चवे पर टाइम जो बि थोरी पाबंदी रखणी आहे असांखे व्यूअर्स उमेद था कयूं त तव्हांखे असांजो अॼोको प्रोग्राम यकीनन पसंदि आयो हूंदो ऐं इंशाल्लाह नेक्स्ट प्रोग्राम में बि तव्हां सां गॾु सेम चैनल सेम प्रोग्राम ते हूंदासीं पर महिमान असां सां गॾु डिफरेंट हूंदा
सो अॼोको प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पतो आहे। आख़िरी कलाम मां चाहींदसि त तव्हां पंहिंजे ॾिसंदड़नि ते पंहिंजे चाहींदड़नि जे नाले कयो। छा बिल्कुलु आख़िरी कलाम पेश कंदुसि उस्ताद बुखारी जी ख़ूबसूरत शाइरी में। हुन खां पहिरियों ॿियो मैसेज बि ॾींदमि त जेके सिंध में क़बीलाई जहिड़ा वग़ैरह थियनि था त हथ ॿधी उन्हनि खे अर्ज़ु कंदुसि त पंहिंजो ज़ाती नाऊं ख़तमु करे पाण में प्यार विरायो, मोहबत विरायो ऐं नफ़रतूं ख़तमु कयो। इन्हनि में कुझु नाहे रखियो, मोहबत में ई सभु कुझु आहे, मोहबत में ई सभु कुझु आहे। बिल्कुलु। ऐं इहे सिंध असांजी सूफ़ियुनि जी धरती आहे, बुज़ुर्गनि जी धरती आहे, प्यार विराईंदड़ असीं सूफ़ी ऐं सिंधी माण्हू आहियूं। त उन ते ई आउं उस्ताद बुखारी जो हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम पेश कंदुसि। असीं प्यार करण वारा माण्हू, ओ असीं प्यार करण वारा माण्हू, 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 असीं प्यार करण वारा माण्हू। दरिया हुजे या सेरा, दरिया हुजे या सेरा, पर पार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, ओ असीं प्यार करण वारा माण्हू। छॾ हाणे इहो आईनो, ॾिस हे ॾिस के थो सीनो, छॾ हाणे इहो आईनो। सिंगार 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 करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू। पंहिंजे आजे तर लाइ, ॿियो सुहिणा तुंहिंजे सिर लाइ, ओ हिकु पंहिंजे आजे तर लाइ, ॿियो सुहिणा तुंहिंजे सिर लाइ। तकरार 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 करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू। जंहिं सिक में उम्र गुज़ारी, बेशक बेचैन बुखारी, जंहिं सिक में उम्र गुज़ारी,
बेशक बेचैन बुखारी इंतजार करण वारा मानू असी प्यार करण वारा मानू असी प्यार करण वारा मानू असी प्यार करण वारा मानू दरिया हुजे आसेरा दरिया हुजे आसेरा पर पार करण वारा मानू असी प्यार करण वारा मानू असी प्यार करण वारा मानू असी प्यार करण वारा मानू ओ असी प्यार